अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे उमर बादशाह ऐं मारवी जे किसे बाबति तव्हांखे थोरी ॼाण ॾींदासीं। जेका ॼाण सम्झ असांखे असां जहिड़े नमूने अखाणी कहाणी ॿुधी आहे तव्हांखे आगाह कंदासीं। अदा मारवी नाले थर जी रहाकू हुई। थर जे ॻोठ बालवा जी मारवी रहाकू हुई, जेको तालका नंगर पारकर खां कुझु मुफ़ासिला, कुझु मैल, कुझु किलोमीटर मुफ़ासिले ते आहे। ॻोठ बालवा अदा ताईं मारवी थर जी औरत हूंदे बि सूंहं ऐं हुसन में एॾी त मशहूरु हुई जो जिते किथे थर जे ॻोठनि में मारवी जी सूंहं ऐं हुसन जी पूरे थर में हाक ऐं चोॿोल हली रही हुई। उन ॻोठ बालवा में फोग ऐं फोगियो नाले हिकु ग़रीब मिसकीन धनार रहंदो हो। इहो मारवी जे हुसन ते फिदा थी वियो। हुन हिकु ॾींहुं फोग मारवी जे माइटनि खां मारवी जो संग घुरियो। मारवी जे माइटनि फोग खे संग ॾियण खां इनकार कयो। जंहिं ते फोग खे ॾाढी कावड़ लॻी। हुन थर खां पहिरें पंधु पियादो अची अमरकोट पहुतो। उन टाइम वक़्त में उमरकोट जो बादशाह उमर बादशाह हो, जेको हमीर सूमरे जो पुटु हो। अदा साईं फोग अची उमर बादशाह जा कन भरिया। अची उमर बादशाह खे मारवी जी सूंहं ऐं हुसन जी तारीफ़ करे ॿुधायसि त अहिड़ी मारवी सुहिणी आहे, थर में आहे, मलीर में, त तुंहिंजी राणियुनि में अहिड़ी राणी कोन्हे। हिते अदा चवनि था, कोन ॾिसां तो कोटनि में तुंहिंजे राणियुनि मंझि का राणी। कोन ॾिसां थो कोटनि में तुंहिंजे राणियुनि में का राणी। ओहू सुघड़ सामाणी मारवी मलीर जी। अदा उमर जेका थर जी मारवी ॿुधी आहे उहा तुंहिंजियूं हेतिरियूं राणियूं आहिनि। ऐं तुंहिंजी मालात माड़ियुनि में तुंहिंजी राणियुनि में अहिड़ी राणी में हुसन ऐं सूंहं कोन थो ॾिसां जेका मारवी सुहिणी आहे। इहो ॿुधी उमर बादशाह मारवी ते अणॾिठो आशिक़ थी वियो। दिलि में फिदा थी वियो। कुझु ॾींहं तरसण खां पोइ फोग खे पंहिंजे उताक ते बंगले ते गॾु विहारे राहे मारवी जो सॼो ॾस पतो सरबस्तो हाल अहिवाल वठी हिकु ॾींहुं भले उठ ते चढ़ी उमर बादशाह मलीर ॾांहुं रवानो थियो। छो त अदा साईं उन टाइम में गाॾियूं, कारूं, लारियूं, मोटरूं न हूंदियूं हुयूं। उठनि ऐं घोड़नि ते माण्हू सफ़र कंदा हुआ। आख़िर उमर बादशाह सुबुह जे टाइम मारवी जे मुल्क मलीर बालवा पहुतो। उन टाइम मारवी पंहिंजी सहेलियुनि ऐं हिकु जहिड़ियुनि सां गॾु खूह ते पाणी भरे रही हुई। उमर बादशाह ओचितो मारवी खे ज़बरदस्ती ज़ोरी खणी उठ ते विहारियो। उमरकोट शहर ॾांहुं अचणु लॻो। कुझु टाइम खां पोइ उमरकोट शहर में अची जिते मारवी खे पंहिंजे बंगले ऐं कोट में विहारियईं। मारवी खे तरह तरह ताम खाधा, क़िस्मे क़िस्मे मेवा, फ्रूट, कपिड़ा, ज़ेवर, सोन, चांदी, हीरा मोती बासिया त मारवी तूं मूंसां शादी लाइ राज़ी थी, तूं मूंसां शादी कर। मारवी खे अॻे ई पंहिंजी माॾोई अॻ में ॿुधायो त हेॾा सिंध ॾांहुं उमरकोट शहर आहे, जिते उमर नाले छोकिरो आहे, हमीर सूमरे जो पुटु आहे। उहो तुंहिंजो थञ शरीक भाउ आहे। उन मुंहिंजी थञ पीती आहे। उमर नालो आहे। रुॻो मारवी उमर नालो ॿुधो हमीर सूमरे जो पुटु। पोइ मारवी खे उहे अखर माउ जा यादि आया त अलाह न भुलाए उमर जेको अम्मा चवंदी हुई उहो उमर बादशाह इहो आहे हमीर सूमरे जो पुटु, मुंहिंजो थञ शरीक भाउ आहे। पर अदा उमर बादशाह खे इन बारे में का ॼाण ख़बर न हुई। हू त पंहिंजे इश्क में मदहूफ़ हो ऐं मारवी सां शादी करण लाइ रोज़ु बहाना कंदो। पर मारवी हुन खां इनकार करे छॾियो। चए अदा तूं मुंहिंजो सॻो भाउ आहीं ऐं आउं तुंहिंजी शादी कोन थी सघां, ज़ाल जोइ कोन थी सघां। नेठि उमर मारवी जी इनकारनि खां मजबूर थी दिलि में पको पह कयसि त वाकई मारवी जेको चए थी सा सच आहे।
थी सघे त आउं थंज शरीक भां मारवी मुंहिंजी भेण आ। उन ॾींहुं मारवी ते महिरबान थी मारवी खे भेण जे लफ़्ज़ सां कोठे सॾे पंहिंजे हथनि सां मथे ते वाइलो ऐं चुनी रखी, जेका असांजी सिंध जी सकाफ़त हूंदी आहे त भेण कोठियो वेंदो हुन ते वाइलो ऐं चुनी मथे ते रखबी आहे। अदा साईं उमर मारवी खे चई तूं मुंहिंजी ॾी क्या मत आई भेण आई। मारवी ख़ुशी में न पई मापे। मारवी ख़ुशी में थी वियो त अॼु इजाज़त मिली आहे। मारवी खे उमर बादशाह भले उठ ते विहारे पंहिंजे ॻोठु मलीर ॾांहुं छॾणु वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ अदावत जॾहिं मारवी खे छॾे उमर त वापसि पंहिंजे बंगले पंहिंजे ॻोठु अमरकोट पहुतो। पोइ मारवी जो उते मङणो थिलो। मारवी जो वर जेको घोट जेको मङे थो उहो खेत नाले जो। सो मारवी खे चयसि त मारवी ॾे ख़बर तूं हेतिरे टाइम उमर बादशाह वटि रहीं तो में उमर बादशाह छॾियो छा हूंदो। वॾा अदीब ऐं शाइर था लिखनि त मारवी छिरक मां जो दाह भरी आहे त हल आऊं केतिरी उमर बादशाहनि जी तरह तरह तामनि खे ठुकरायो, क़िस्मे क़िस्मे मेवनि फ्रूटनि खे इनकार कया, ज़ेवर जवाहरात सोन चांदी न पाया। पंहिंजी लॼा अबाणी लोही जी लॼ बचाए जॾहिं वापसि आयुसि, हल मूं ते मुंहिंजो मङे थो, मुंहिंजो थियण वारो घोटु केॾो शक करे थो। अलाह पाक गवाही शाहिदी मुंहिंजी तूं ॾिजां त मूं पंहिंजी लोही जी इज़त बचाई, मूं ते शक थो करे। उन शक में मारवी थधो साह खंयो आहे। किताब वारा लिखनि था त मारवी जो ओॾे महिल टाइम जेको साह परवाह थी वियो आहे, मारवी हिते गुज़ारे वई आहे। छो त चवंदा आहिनि त ए न मारू न रीत जो सेण मटाइनि सोन ते, अची उमरकोट में आऊं कंदुसि कान किरीत, पक न संदी प्रीत आऊं मारिन मूर न मटियां। अदा साईं मारवी वीचारी केॾो उमिरि जे क़ैद में कशाला काटिया बुखनि ॾुखनि में, पर जॾहिं उन पंहिंजे मङे दे वर ॾांहुं थियण वारे घोट ॾांहुं वई त हू वरी उन ते शक ऐं वहम गुमान करे रहियो त महीननि जा महीना तूं उमर बादशाह जे क़ैद में हुईं, उमरकोट शहर में हुईं, त उमर बादशाह तो वटि तो में छा छॾियो हूंदो। हाणे वधीक तव्हां पाण सम्झी सघो था। जॾहिं मारवी जे इहे अल्फाज़ कननि ते पिया त मारवी वीचारी ॾुख मां थधी साह खणी अल्लाह ॾांहुं थड़ा खणी चवणु लॻी, अल्लाह पाक मुंहिंजी गवाही शाहिदी तूं ॾिजां त मूं कहिड़े नमूने गुज़ारियो, अञा मूं ते शक करे पियो। इहो जे सोचे थधो साह खयोसि। किताब वारा लिखनि था त ओॾी टाइम मारवी जो साह परवाह थियो, मारवी गुज़ारे वई। अदा असांखे एतिरी ॼाण आहे, जे वधीक कुझु ग़लती सलती हुजे आखाणी में त दरगुज़र कजां। कहाणी ॿुधाईंदड़ मोहम्मद अमीन ख़ासि खिली उमरकोट शहर तखलुस मिसकीन अमीन। अदा मुंहिंजो नालो मास्तर मोहम्मद अमीन ख़ासि केली उमरकोट शहर जो रहवासी ऐं तखलुस लक़ब मुंहिंजो आहे मिसकीन अमीन।